पाकिस्तान जो बानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह सेक्युलर सोच रखंदड़ सियासतदान हुयो। हुन कॾहिं बि पंहिंजे ख़ानदान ऐं ख़ासि करे औलाद खे मुदे ख़ारिज रस्मुनि जो शिकार थियणु न ॾिनो। कायदे आज़म पंहिंजे औलाद जी बि अहिड़ी परवरिश कई जीअं हू जदीद दुनिया सां गॾु हली सघे। पर कायदे आज़म खे पंहिंजे धीउ दीना जी हिकु गैर मुस्लिम पारसी नौजवान सां शादीअ ते छो एतिराज़ हुयो, पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। दीना कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह जी अकेली औलाद हुई। दीना जिन्नाह जो जनम 15 अगस्त 1919 ईस्वीअ ते बर्तानिया जे शहर लंडन में थियो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह ऐं संदसि ॿी ज़ाल रत्नाबाईअ खे दीना खां सवाइ ॿियो को बि औलाद न हुई। दीना 18 सालनि जी थी त खेसि पारसी ख़ानदान जे नौजवान नेवाइल वाडिया सां मुहबत थी वई, जेको मुसलमान न हुई। बर्तानिया में रहंदड़ नेवाइल वाडिया जो वालिद पारसी मज़हब ऐं संदसि माउ क्रिश्चियन मज़हब सां वास्तो रखंदो हुई। मोहम्मद अली जिन्नाह पंहिंजे धीउ जे हिकु पारसी गैर मुस्लिम सां शादीअ ते एतिराज़ कंदे मथसि ज़ोर भरियो त हू शादीअ लाइ इंडिया जे कंहिं मुसलमान नौजवान जी चूंड करे, जंहिं ते दीना पंहिंजे वालिद खे जवाबु ॾींदे चयो त अव्हां बि हिकु पारसी ख़ानदान सां वास्तो रखंदड़ यानी मुंहिंजी माउ रत्नाबाई सां शादी कई आहे। जंहिं ते कायदे आज़म खेसि जवाबु ॾिनो त रत्नाबाई हाणे पंहिंजो मज़हब तब्दील करे मुसलमान थी चुकी आहे ऐं पंहिंजो नालो मरियम रखियो आहे। दीना वालिद जे मशवरे खे न मञींदे पंहिंजे फ़ैसिले ते अटल बीही रही, जंहिं सबबु कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह पंहिंजी धीउ सां नातो टोड़े छॾियो। कुझु मुहक़िक़ इहो बि लिखनि था त असल में दीना पंहिंजे माउ रतीअ सां संदसि पीउ जे रवैये सबबु अहिड़ो क़दम खयो हो। रत्नाबाई कायदे आज़म जी ॿी घरवारी हुई, जंहिंजा कायदे आज़म सां उन वक़्तु इख़्तिलाफ़ पैदा थिया जॾहिं हूअ कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हुई। अॻिते हली रत्नाबाई नफ़्सियाती मरीज़ बणिजी वई ऐं जिन्नाह खां अलहदी इख़्तियार करे ताजमहल होटल में रहणु लॻी। रत्ना 29 सालनि जी उमिरि में 20 फरवरी 1929 ते लाॾाणो करे वई। माउ जे वफ़ात बैदि दीना जी उमिरि फ़क़ति 10 साल हुई। माउ जे वफ़ात खां कुझु साल पोइ दीना पंहिंजे चाहींदड़ नेवाइल वाडिया सां शादी करे छॾी। ॿुधायो वञे थो त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह नाराज़गी सबबु पंहिंजे धीउ जे शादीअ में शिरकत न कई हुई, पर पंहिंजे ड्राइवर हथां नए जोड़े खे गुलदस्तो मोकिलियो हो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह जो पंहिंजे धीउ सां मरण घड़ीअ ताईं नाराज़पो जारी रहियो। जॾहिं कायदे आज़म कराचीअ में लाॾाणो करे वियो त दीना पंहिंजे पीउ जो आख़िरी दीदार करणु पाकिस्तान आई हुई। दीना जे मरण खां पोइ संदसि मिलियल डायरी में पंहिंजे पीउ सां लाॻापन बाबति हिकु ख़त मिलियो आहे। हिन 28 अप्रैल 1947 ते पंहिंजे पीउ खे ख़त लिखी पाकिस्तान हासिल करण जूं मुबारकूं ॾिनियूं। हिन ख़त में इन ख़वाहिश जो बि इज़हार कयो हो त अव्हां जॾहिं इंग्लैंड अचो त मुंहिंजे नंढड़नि ॿारनि सां ज़रूरु मुलाक़ात करे खेनि प्यारु ॾिजो। दीना खे हिकु पुटु ऐं हिकु न्याणी जो औलाद थियो। बदकिस्मतीअ सां अॻिते हली दीना ऐं वाडिया जी शादी बरक़रार रही न सघी ऐं हिननि ॿिन्ही विच में 1943 में अलहदगी थी वई। दीना जे पुट नासिले वाडिया जो इंडिया जे वॾनि सनअतकारनि में शुमार थींदो आहे। नासिले पहिरियां ईसाई मज़हब इख़्तियार कयो ऐं पोइ वरी पारसी धर्म सां लाॻाप थी वियो। दीना उमिरि जे आख़िरी ॾींहंनि में अमेरिका जे न्यूयॉर्क शहर में रहंदी हुई ऐं 2 नवंबर 2017 ते उते ई लाॾाणो करे वई। महिरबानी।